साईं जीअं तव्हां शुरू में चयो त वफ़ा जे बदिले में तव्हां बि वफ़ाई कई, माना तव्हांखे प्यारु नसीबु थियो। पर पोइ बि तव्हांजो जेको गीत ॿुध खणी उहो ई विछोड़ो, ॾुख, दर्द, जुदाई, परदेस न वञ, छिनी से छॾे विया, आख़िर साईं छा सबबु थी सघे थो? मीर साहिबु, जीअं पहिरीं बि ज़िक्र करे चुका आहियूं, तव्हां ख़ुशि नसीबु आहियां, मूंखे प्यार जी मोट प्यार सां ई मिली आहे, भरपूर मिली आहे। बिल्कुलु मिली आहे। पर ज़िंदगी में इश्क त अलाए जे केतिरा थिया आहिनि, पोइ उन्हनि में विसाल बाद विछोड़ा बि पिया आहिनि। तंहिं करे कॾहिं कॾहिं अहिड़ा ॿोल लिखिजी वञनि था जंहिंमें फिराक जो तासुरु मिले थो। ऐं इहो चवणो पइजी वञे थो, छिनी से छॾे विया जिनी गॾु गुज़ारे। करे प्यार जिन सां